खानापुर के कच्चे वारे इलाके कोटशाह थाने के अदगोट चीमन वासी मस्जिद के पेश इमाम मौलवी मोहम्मद अजीम हुसैनी के मुबैना अगवा थे बदियाँ गुजरी विया। मवी की वाजियाबी लाइ ज़िले शिकारपुर तोड़े हद की कोटशाह पुलिस कख बनी बीणो न कयो। वारिस सख्त परेशान बेतरफ़ मुगी के वारसन अब्दुल गनी हुसैनी, अबूज़र हुसैनी, सादुल्ला हुसैनी, मोहम्मद याकूब हुसैनी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुगी की वाजियाबी लाइ कच्चे के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में क़ुरान पाक खणी घुमायो। हर वक्त आगारण लाइ ॾिसंदा रहो DDN वेब न्यूज़। अदा कुरान जी खारी ॾिसो असांखे पहिरियों नालो कुरान आहे। 7 सन जो पहली भाइरव मोहम्मद अज़ीम खे छॾियो, सॼो मुल्क घुमायूं था ख़ुदा जे वास्ते। हिन कुरान जे सदके पहली इन ग़रीब मां हथु कढो। इनखे चयाने जी वसियत घर में न आहे। पिनी स्कूटर ते वञी माण्हुनि खां 10-10 किला वठी करे खाईंदो आहे। ऐं मस्जिद जो पेश इमाम आहे, उहा बांग बि असांजी वई, सभु शइ वई, रोज़ा अचनि खे उथाइणो वियो हलियो। पहली रोज़नि जो कसम अथव त कोई रोज़ा नथा रखनि माण्हू, इन्हनि जो कसम अथव। मस्जिद जी भर मां खयो अथव, मस्जिद जा बि क़ुरान मेल अथव। भाइरव कच्चे में घुमाया था हे नालो क़ुरान अथव, इहो बि मेल अथव। भाइनि खे मां कयां थो, जंहिं बि खयो आहे ख़ुदा जे कारण इन मां हथु कढो। इनखे चयाने जी वसियत न आहे। हे असांजो अर्ज़ु आहे। ॾिसो 10 जो क़ुरान हेॾो साम्हूं तिरायो, हे क़ुरान जो बिंडो ऐं हेॾो ॿियो सभु शइ जो फिरी असां इन बिंडे ते बीठा आहियूं। अची ॿेली अलाह जो नालो अथव। असांजी जंघा बि ॿाई मुंहिंजूं भॻलाल, पोइ बि मोहम्मद अज़ीम जे करे मां हे निकिरी पियो आहियां। ख़ुदा कारण हिन क़ुरान ते हिन वीचारे मां ग़रीब मां हथु कढो। हुनजे घर में मातम आहे, क़ुरान था लुॾनि ऐं हुनजे खे का वसियत न अथसि। ऐं अथव बि छोरो ॿार, पीउ बि मरी वियो अथव, को भाउ बि न अथव। मथां चवंदो भाउ आहे पैसा ॾींदो, भले हीअं धरती हीअं ते कुझु न थींदो। हे क़ुरान में तो हथु कढो।